बॉलीवुड जी बहितरीन फिल्मुनि मां हिक ॿारहीं फेल में मुख्य किरदार अदा कंदड़ अदाकार विक्रांत मेसी इंकशाफ कयो आहे त संदसि वॾे भाउ नंढी उमिरि में ई इस्लाम क़बूल करे वरितो हो। विक्रांत मेसी इंटरव्यू में पंहिंजे वॾे भाउ जो ज़िक्र कंदे ॿुधायो त मुंहिंजे भाउ जो नालो मोइन आहे। मूंखे विक्रांत चयो वेंदो आहे। अव्हां हैरान थींदा त इन जो नालो मोइन छो आहे। हुन इस्लाम क़बूल करे वरितो हो। मुंहिंजे घर वारनि खेसि पंहिंजो मज़हब तब्दील करणु ॾिनो। पीउ मुंहिंजे भाउ खे चयो त पुट जेकॾहिं तव्हांखे ईअं करण में इत्मीनान महसूस थिए थो त अॻिते वधो। हुन 17 सालनि जी उमिरि में ई मज़हब तब्दील कयो। इहो हिकु वॾो क़दम हो। अदाकार चयो त मुंहिंजी माउ सिख आहे ऐं मुंहिंजो पीउ चर्च वेंदड़ ईसाई आहे। हू हिक हफ़्ते में 2 भेरा चर्च वेंदो आहे। नंढी उमिरि खां ई मां मज़हब ऐं रूहानियत बाबति खोड़ दलील ॾिठा आहिनि। विक्रांत वधीक चयो त मुंहिंजे पीउ खां माइटनि सवाल कयो त हू भाउ जे मज़हब जी तब्दीली जी इजाज़त कीअं ॾेई सघनि था। मुंहिंजे पीउ खेनि चयो त हू जेको वणे चूंडे सघे थो, खेसि हक़ आहे। इहो ॾिसी मां पाण पंहिंजी ॻोल्हा में हलियो वियुसि। सोचींदो रहियुसि त मज़हब असुल में छा आहे। ही इंसान जो ठहियल आहे। शीतल ठाकुर सां शादी कंदड़ बॉलीवुड अदाकार विक्रांत मेसी ताज़ो पीउ बणियो आहे। इन हवाले सां ॻाल्हाईंदे हुन चयो त हिक जोड़े जे तौर ते संदन मक़सद पंहिंजे ॿारनि खे अकुल पसंदी सेखारणु हूंदो, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके भारतीय आहिनि, जिन जो हू एतिराम कनि था, ख़ासि तौर ते हिंदू सकाफ़त में। मां इन ते यकीन रखां थो इहो रुॻो मुंहिंजी सकाफ़ती लाॻापे जे करे आहे। इन सां मज़हबी हुजणु ज़रूरी न आहे। ही मुंहिंजे मुल्क जी अक्सरियती मुल्कनि जो कल्चर आहे। ॾियारी रुॻो भारत में मल्हाई वेंदी आहे। इन लाइ मां बि मल्हाईंदो आहियां। असांजा वॾा बि ॾियारी मल्हाईंदा आहिनि। इन सां मुंहिंजे नंढपण जूं यादूं भाॻियल आहिनि। मूंखे इन ॻाल्हि ते यकीन न आहे त जेकॾहिं मां लक्ष्मी पूजा कंदुसि त मूंखे दौलत मिलंदी। पोइ बि मां इहो कंदो आहियां छो त इन जो मुशाहिदो कंदे वॾो थियो आहियां। हाणे इहो मुंहिंजो लाइफ स्टाइल बणिजी वियो आहे। मुंहिंजो पीउ हफ़्ते में 2 भेरा चर्च वेंदो आहे, पर मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी ज़ाल सां गॾु पूजा बि कंदो आहे। इन लाइ असांजो हिकु ख़ूबसूरत घर आहे। यादि रहे त विक्रांत मेसीअ जी फिल्म ॿारहीं फेल 2023 जी सुपरहिट फिल्म बणी उभरी। इन खे गुज़िरियल साल जी बहितरीन फिल्मुनि मां हिकु करार ॾिनो वियो हो।